अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन क़ाइदिल गुर्रिल मुहज्जलीन हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन الذين يقيمون الصلاة ومما رزقناهم ينفقون صدق الله مولانا العلي العظيم मुसलमान भाइयों, अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालहू जल्ल शानहू कुरान पाक में मोमिनन मुत्तकीबानन अल्लाह जे मक़बूल महबूब पानन जो जन्नती माण्हुनि जूं जेके निशानियूं बयान फरमायूं आहिनि उन्हनि मां अहम निशानियूं आहिनि युक़ीमून अस्सलाह। मोमिन मुत्तकी उहे आहिनि जेके निमाज़ क़ाइम रखंदा आहिनि। मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून, ऐं जो कुझु असां उन्हनि खे ॾिनो आहे असांजे ॾिने मज़ा ख़ैरात ज़रूर कंदा आहियूं। निमाज़ पढ़णु ऐं अल्लाह जे ॾिने मां अल्लाह जी मख़लूक़ ते ख़र्च करणु, इहे ॿ अहम निशानियूं आहिनि। जिन शख्स में ये ॿ शयूं आहिनि उमेद करे सघिजे थी त इहो जन्नत में। ऐं जेको निमाज़ न पढ़े उनजे मुसलमानी जी दावा मशकूक आहे। पाण खे मुसलमान सदाए थो पर निमाज़ नथो पढ़े त इन जो मुसलमान सदाए ठहे नथो। इमाम तबरानी मुअज्जम औसत में मुअज्जम सगीर में हज़रत अब्दुल्लाह बिन उमर रज़ियल्लाहु तआला अन्हुमा का रिवायत है। अभी बन फरमाया कि ला ईमान लिमन ला अमानत लहू, जिनमें अमानतदारी ना है उनमें ईमान कोन्हे। अमानतदारी जिनमें ना है उनमें ईमान कोन्हे। वला सलात लिमन ला तुहूर लहू, ऐं उन माण्हू जी निमाज़ कोन थींदी जंहिं सही तरह सां पाकाई न कई। वुज़ू न करे निमाज़ कोन थींदी, गुस्ल न करे निमाज़ न थींदी। वला दीन लिमन ला सलात लहू, उन माण्हू जो को दीन ई कोन्हे जेको निमाज़ नथो पढ़े। जंहिं वटि निमाज़ न आहे उन जो को दीन न आहे। दीन जो ईमान जो शर्त आहे अमानतदारी, ऐं निमाज़ जो शर्त आहे पाकाई, ऐं दीन जो शर्त आहे निमाज़। दीन जो शर्त छा आहे? दीन जी निशानी छा आहे? निमाज़। ऐं दीन में निमाज़ ईअं आहे जीअं जिस्म में मथो न हुजे, हथ हुजनि, टंगूं हुजनि, बाहूं हुजनि, पेर हुजनि, दिल बाहे, जिगर बाहे, फिफड़ बाहे, सब कुछ आहे पर मथो न आहे। जी हज करे, उमरो करे, ज़कात ॾिए, ख़ैरात ॾिए ऐं निमाज़ न पढ़े, माना जिस्म आहे पर मथो कोन्हे। सुभान अल्लाह। ॻाल्हि सम्झ में आयो वञे? पुट हिकिड़ो मुसलमान तसव्वुर बि नथो करे सघिजे त इहो निमाज़ छॾींदो। निमाज़ ईअं ज़रूरी आहे जीअं मानी ज़रूरी आहे, पाणी ज़रूरी आहे, साह खणणु जीअं ज़रूरी आहे, ईअं निमाज़ ज़रूरी आहे।
अजब आए असीं मुसलमान भी सदायूं था कलमो पढ़ूं था वरी आशिक़ रसूल भी सदायूं था नमाज़ कोन पढ़ूं अल्लाह मुझा भाइरो नमाज कदे भी न छड़ी चओ नमाज कदे भी न छड़ी हज़रत सय्यदना अबू दरदा रज़ी अल्लाह तआला अन्हु का रिवायत है सुनन इब्न माजा में अबू दरदा हुजूर जो प्यारो असाबी हुयो वो जो औसानी खलीली सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझे यार मुझे दोस्त मुझे प्री मिठे मोहम्मद के वसीयत मुझे प्री मुझे महबूब के वसीयत फरमाई अल्लाह तुशरिक बिल्लाहि शैया व इन कुद्दत व इन हुर्रिक ए अबू दरदा अल्लाह सा शिरक न कजे वली तो के कप्पे गफा गफा कयो वने या तो के बाह दे मच में साड़ियो वने पर अल्लाह सा शिरक न कजे बस अल्लाह हिक्का सो हिक्का मालिक हिक्का सो हिक्का उन्हें सा शरीक न कजाए तो के को जिस्म जो वडे गफा गफा पुत्र करे चले पर अल्लाह सा शिरक न कजे सुभान अल्लाह को खणी को के बाह दे मच में उचलाए सड़न कबूल कजाए पर अल्लाह सा शिरक न कजाए वला तत्रुक सलातन मकतूबतन मुतअम्मिदा फमन तरकहा मुतअम्मिदन फकद बरिअ मिनहु ज़िम्मा जानी वाणी फर्जी नमाज कदे न छड़े फर्जी नमाज हुजूर जी वसीयत आदत अबू दरदा के ये अबू दरदा जानी वाणी कदे बे नमाज फर्जी न छड़ जाए छो त जे नमाज छड़े दिनी इयो अल्लाह जे जिम्मे का बाहर अल्लाह जे यानी जेको बाने जो पंहिंजे रब जो मुआहिदो थियल आहे न पंहिंजे बाननि खे जन्नत में विझण जो ऐं उन जे ॾुखनि लाहिण जो अहद इकरार अमानत जो ज़मानत जो हुरमत जो हक़ जो जेको अल्लाह तबारक व तआला पंहिंजे बाननि सां वाइदो कयो आहे ज़िम्मो खयो आहे रब करीम पंहिंजे बाननि जो जंहिं फर्ज़ी नमाज़ ॼाणी वाणी छॾी उहो अल्लाह जे ज़िम्मे खां ॿाहिरि ऐं टी ॻाल्हि साईं फरमायो वला तशरबिल ख़म्र फ़इन्नहु मिफ़्ताहु कुल्लि शर कॾहिं बि नशो न वापराइजे छो त नशो सभिनी गुनाहनि जी कुंजी आहे हिकिड़ी कुंजी हूंदी आहे जेका के ताले जे लाइ हूंदी आहे उहा उन ई ताले खे खोलींदी जंहिंजी कुंजी हूंदी ठीकु आहे न इन जे करे तव्हांजे घर में जेकॾहिं 8 ताला आहिनि त 8 जूं ई कुंजियूं जुदा हूंदियूं आहिनि पर जेके कारीगर ऐं खफ़्ती हूंदा आहिनि उन्हनि वटि हिकिड़ी मास्टर की हूंदी आहे मास्टर की आहे जहिड़े बि ताले खे हणो खोले छॾी कुंजी हिकिड़ी पर जहिड़े ताले खे खोलियो खोले छॾी साईं फरमाइनि था त जेको नशो आहे इहो सभिनी गुनाहनि जी बुरायुनि जी बेफ़रमाननि जी मास्टर की आहे गुनाहनि जा बंदि ताला नशो खोलींदो आहे बेहयायुनि जा गंदायुनि जा ज़िना चोरी ज़ोरी क़त्ल हरामखोरी बेहयाई बदकुमाशी हज़ार गुनाह आहिनि जंहिंजी कुंजी नशो आहे नशे करण वारो न पंहिंजी इज़त रहंदी न ॿिए जी इज़त रहंदी न पीउ माउ जो ख़्यालु कंदो न ओड़े पाड़े जो ख़्यालु कंदो नशे में आयो न बेहयाई ते लही आयो बद किरदारी कंदे
न उनखे माउ जी तमीज़ रहंदी, न उनखे भेण जी तमीज़ रहंदी, न उनखे ओड़े पाड़े जो हया ऐं शर्म रहंदो। साईं फरमाइनि था त नशो सभिनी गुनाहनि जी जड़ पाड़ ऐं कुंजी आहे। तव्हां सम्झो था ॻाल्हि? मशहूर किस्सो आहे हारूत ऐं मारूत जो। सॼो किस्सो मां तफ़सील सां नथो बयानु कयां, पर उन जो कुझु मफ़हूमनि हिसो बयानु थो कयां। त मलाइकनि रब खे चयो मुंहिंजा मौला इंसान तो ख़ल्क़िया आहिनि, ज़मीन ते केॾा फितना फ़साद था कनि, ज़मीन ते खून रेज़ी था कनि, ज़िनाऊं था कनि, बेहयाई था कनि। असीं बि तुंहिंजा पाक मखलूक आहियूं, मलाइक को गुनाह ई नथा कयूं। रब फरमाइनि त हुननि सां गॾु नफ़्स ऐं शैतान आहे, तव्हां सां इहे ॿई भलाऊं कोन्हनि। हे मलाइको तव्हां पाक बणिया वेठा आहियो, न तव्हां वटि नफ़्स आहे न तव्हां वटि शैतान आहे। जेकॾहिं इन्हनि मां का हिकिड़ी शइ बि भला तव्हांजे पुठियों लॻियल हुजे हा त तव्हां बि बची न सघो आहे। चयोसीं असीं त गुनाह जो तसवर बि नथा करे सघूं, असीं त राति ॾींहुं तुंहिंजी फर्मा बरदारी था कयूं। रब फरमाए तव्हांजा आबिद ज़ाहिद मलाइक चूंडियो, उन्हनि खे ज़मीन ते मोकिलिया। तजुर्बो करे ॾिसो। पोइ मलाइकनि चयो त हारूत ऐं मारूत इहे ॿ मलाइक हुया, वॾा आबिद, वॾा ज़ाहिद, वॾा दुर्वेश, वॾा नेकोकार। साईं हे असांजा आइडियल आहिनि, आइडियल। हे कॾहिं गुनाह न कंदा, भली शैतान हुजे, नफ़्स हुजे, पर ही गुनाह जो वेझो न वेंदो। उन्हनि खे अलाह ताला ज़मीन ते मोकिलियो इंसानी सूरत में, उन्हनि सां गॾु नफ़्स बि गॾाई, शैतान बि गॾाई। ज़ोहरा जेको सितारो आहे उनखे अलाह ताला सुहिणी औरत जी शक्ल में धरती ते लाथो। हे ॿई जेॾी महिल भोतारा पहुता ज़मीन ते इबादत में, अलाह जी बंदगी में, ऐं जो माई आई हेॾी सुहिणी ऐं नफ़्स बंदर में हुयो। मलाइकनि खे त नफ़्स कोन हो न, ही जो माण्हू जे रूप में आया तो नफ़्स अंदर ॾिठो जो त अछूं ॿोधा थी वियनि। औरत खे हुस्न जमाल खे ॾिठो, पोइ उन औरत सां कुर्बत जी ख्वाहिश जो इज़हार कयूं। उन चयो त मां इहे तव्हांखे पंहिंजे क़रीब अचण न ॾींदुसि, ॿारु आहे हिनखे क़तल कयो त पोइ। इंसान ॿारु बेगुनाह हुनखे असां कीअं क़तल कंदासीं? इहो कमु असां न थी सघंदो। उनखे कई गुनाह, उन औरत अच्छा ही गुनाह कयो, ही बुराई कई कयो त मां हाज़िर आहियां, पर उन्हनि कंहिं बि बुराई ते आमादगी जो इज़हार न कयो। पोइ उन्हनि माई ज़ोहरा उन्हनि खे शराब जो प्यालो ॾिनो, पर ही पियो, पोइ जीअं तव्हां चवंदो थी मां कंदुसि। उन्हनि चयो त हाणे क़त्ल या ज़िना या ॿियूं ॻाल्हियूं जेके आहिनि उहे ख़तरनाक आहिनि, पर शराब जो प्यालो आई उहो था कजो। वो प्याली जीअं पीतऊं न, नशो जो चढ़ियो न, त उन्हनि पोइ उन ॿारड़े खे क़त्ल बि कयो, ज़िना बि कई, ऐं जेकी बि मनो कमु थियल हुया उहे सभु उन्हनि खां थिया नशे खां पोइ। ॻाल्हि सम्झो था? नशो अहिड़ी शइ आहे जेका इंसान खे गुनाहनि जे मथां उभारींदी आहे, बुराइयुनि ऐं बेफ़रमानियुनि में मुब्तला कंदी आहे। इन जे करे हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त फ़इन्नहु मिफ़्ताह कुल्लि शर। नशो जेको आहे सो सभिनी गंदायुनि ऐं गुनाहनि जी कुंजी आहे, बेहयानि जी कुंजी आहे। अल्लाह ताला जल शान असां सभिनी खे नशे खां बचाए, असांजे बचनि खे, असांजे औलाद खे, असांजे ईंदड़ नस्लनि खे नशे खां बचाए।
आकाए जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मन तरक सलात लकी अल्लाह व हुवा अलैहि गज़बान रवाहुल बज़्ज़ार। इमाम बज़्ज़ार रिवायत करे तो अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ियल्लाहु तआला अन्हु का रिवायत है मदीने वाले साईं फरमाए तो जे मानू नमाज छॾे ॾिनी जॾहिं अल्लाह जे अॻियां पेश थींदो वहुव अलैहि गज़बान अल्लाह हुन ते ॾमरियल अल्लाह हुन जे मथां ॾमरियल रब हुन ते कावड़ियल हूंदो जे नमाज़ छॾे ॾिनी। पुट असां सभिनी खे अल्लाह जे साम्हूं पेश थियणो आहे जी तव्हां असां सभिनी खे महशर जे मैदान में अल्लाह जे हुजूर में अल्लाह जे साम्हूं रूबरू पेश थियणो आहे। ऐं जॾहिं बेनमाज़ी उथंदा अल्लाह जे जो ईंदा त अल्लाह उन्हनि जे मथां ॾमरियल अल्लाह अस्तगफिरुल्लाह ऐं जॾहिं अल्लाह ॾमरियल हुजे उन जे लाइ बाक़ी छा बचो जी। जेकॾहिं तव्हां अल्लाह जे ॾमर खां बचणु चाहियो था तो मुसलमानों नमाज में बिल्कुल सुस्ती न थे। सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया बैन अल अब्द वल कुफ्र अव शिरक तर्कुस सलाह। मोमिन मुशरिक ऐं मोमिन जे विच में फर्क नमाज जो। काफिर ऐं मुसलमान जे विच में फर्क नमाज जो। जेको नमाज नथो पढ़े इन में काफिर में को फर्क न है। सरकारी दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन की खिदमत में हिकिड़ो शख्स आयो हज़रत मुआज़ बिन जबल जो रिवायत करे तो हुजूर जन की कचहरी में हिकिड़ो माण्हू आयो फ़क़ाल या रसूल अल्लाह अल्लिमनी अमलन इज़ा अमिलतुहु दख़लतुल जन्नह। या रसूल अल्लाह मूंखे को अहिड़ो अमल ॿुधायो जेको कयां त मां सिधो जन्नत में हलियो। सुभान अल्लाह। दीन जा कम त घणा आहिनि इबादतुनि जा ॻाल्हियूं घणियूं आहिनि मां घणे में पहुतुसि कोन बस मूंखे का सोलड़ी ॻाल्हि ॿुधाए जेको कयां मां जन्नत में हलियो। सुभान अल्लाह। शॉर्टकट सुभान अल्लाह सोलड़ो रस्तो वेझड़ो रस्तो जन्नत जो। मुझे आका फरमायो ला तुशरिक बिल्लाहि शैया व इन उज़िबत औ हुर्रिकत। अल्लाह जी ज़ात सां शिरक न कजाए। तोखे अज़ाब कयो वञे या तोखे बाहि में साड़ियो वञे पर अल्लाह सां शिरक न कजाए। पहिरीं ॻाल्हि त अल्लाह सां शिरक न कजाए। ऐं ॿी ॻाल्हि अते वालिदैक व इन अखरजाक मिन मालिक व मिन कुल्लि शैइन हुवा लक। पीउ मां जी नाफरमानी न कजाए। अल्लाह तोखे हुकुम ॾियनि त घर खे छॾ ज़ाल खे छॾ जा बि शइ तो वटि तुंहिंजे मिल्कियत में आहे इन सभिनी खे छॾ हर शइ छॾजाए पर पीउ मां जी नाफरमानी न कजाए। अबे खे न रंजाइजां अमड़ खे न ॾुखाइजां पीउ मां जी दिलि न रंजाइजां। तोखे चवंदा ज़ाल खे तलाक ॾे तोखे चवंदा घर छॾे वञ तोखे चवंदा ही शइ छॾ छॾे ॾे हर शइ खे पर पीउ खे न छॾजाए मां खे न छॾ। अल्लाह साईं फरमाइनि था त अल अब औसत अबवाबुल जन्नह। पीउ बेहश्त जो विचों दरवाज़ो। जन्नत जा 8 दरवाज़ा आहिनि विचों दरवाज़ो जन्नत जो पीउ। अगर तो ते पीउ राज़ी आहे तूं खुश नसीब आहीं तुंहिंजे लाइ बेहश्त जो विचों दरवाज़ो खुली वियो। रज़ा रब फी रिदल वालिद व सख़्त रब फी सख़्तिल वालिद। अल्लाह जी रज़ा पीउ जी रज़ामंदी में आहे। अल्लाह जो ॾमर अल्लाह जो कहर पीउ जी नाराज़गी। कोटड़ी वारो
तव्हांखे कीअं ख़बर पवंदी त अल्लाह तव्हां ते राज़ी आहे या नाराज़ आहे? जी कंहिंजी गारंटी कंहिं वटि लिख पढ़ आहे? कंहिंखे ख़बर आहे त मूं ते रब राज़ी आहे या रब नाराज़ आहे? मदीने वारे साईं हिकिड़ी निशानी ॿुधाई आहे, ॾिसो जे तव्हांजो अबो तव्हां ते राज़ी आहे, सम्झो तव्हां ते रब राज़ी आहे। ॾिसो जे तव्हांजी जीजल मां तव्हां ते राज़ी आहे, सम्झो त अल्लाह तव्हां ते राज़ी आहे। जे पीउ तव्हां ते ॾमिरियल आहे, यकीन ॼाणो त अल्लाह बि तव्हां ते ॾमिरियल आहे। तोखे कॾहिं शर्म अचे थो जो पंहिंजे पीउ जी दिलि थो रंजाए? तुंहिंजो पीउ दाऊं कंदो हुजे, तुंहिंजो बच्चो अहिड़ो आहे, मूंखे ईज़ा ई छॾियो। जंहिंजे मथां पीउ रोए, पीउ जा ॻोढ़ा जेको पुट वहाए, उनजी त क़ब्र क़यामत कारी थी वई, उनजी दुनिया आख़िरत बर्बाद थी वई। तोखे यार वणनि था बेदीन जाहिल यारनि जे करे तूं पंहिंजे अबे अम्मा खे रंजाईंदो, पीउ मां जी दिलि रंजाईंदो? जन तोखे पालियो निपायो, वातनि जा गिर कढी खाराया, हज़ार नेमतुनि सां पाले ताते जन तोखे जवान कयो, अॼु उन पीउ मां खे साम्हूं थो थी? शर्म जो मक़ाम, ॿुॾी मरण जो मक़ाम। मुंहिंजा दोस्तो, वॾी ॻाल्हि आहे जेका मदीने वारे साईं फरमाई त अल्लाह जो रज़ामंदो पीउ खे राज़ी करण में, अल्लाह जो ॾमर ऐं कहर पीउ खे नाराज़ करण में। असां बि आहियूं या रसूल अल्लाह, मूंखे इजाज़त ॾियो त मां जिहाद ते वञा, अल्लाह जे रस्ते में जंग जिहाद वञी कयां। मदीने वारे साईं फरमाइनि त तुंहिंजी अमड़ जेरी आहे, जिहाद अमा जेरी पाण वञ, मां जी ख़िदमत करी, इहो तुंहिंजे लाइ जिहाद, इहो तुंहिंजे लाइ अल्लाह जे रस्ते में जिहाद आहे, जेकॾहिं अमड़ जी ख़िदमत कजे। ऐं टी ॻाल्हि मदीने वारे साईं फरमाए त ला तत्रुक सलात मुतअम्मिदा फइन मन तरक सलात मुतअम्मिदन फक़द बरिअत मिन्हु ज़िम्मतुल्लाह। ॼाणी वाणी फर्ज़ी निमाज़ कॾहिं न छॾिजां, छो त जंहिं ॼाणी वाणी फर्ज़ी निमाज़ छॾे ॾिनी, वो अल्लाह जे ज़िम्मे खां, अल्लाह जे मुआहिदे खां ॿाहिरि निकिरी। साईं फरमाइनि था बकिरू बिस्सलाह फी यौमिल गईब फइन्नहु मन तरक सलात फक़द कफर। मींहुं वसी पए, बारिश हुजे, रस्ता ॿुॾी विया, वाट ते तिरकण आहे, गप पारो आहे, भला मस्जिद में नथा वञी सघो त पंहिंजे घर में ई पढ़ो, पर निमाज़ न छॾिजो, छो त जे निमाज़ छॾे ॾिनी उन अल्लाह सां कुफ्र कयो, इहो काफ़िर थी। मौसमी हालात कहिड़ा हुजनि, सेहत जा हालात कहिड़ा हुजनि, देश में हुजो परदेस में हुजो, पर निमाज़ कॾहिं न छॾिजो। अॼु अजीब ॻाल्हि आहे, माण्हू निमाज़ खे अहमियत नथा ॾियनि, पढ़ी पढ़ी न पढ़ी बसि मामूली ॻाल्हि। यादि रखो, मुस्लमान इहो न आहे जेको निमाज़ छॾे। ऐं मदीने वारे साईं फरमायो त मन तरक सलात मुतअम्मिदन अहबतल्लाहु अमलहु। जेको माण्हू ॼाणी वाणी निमाज़ छॾे थो ॾिए, अल्लाह ताला उन जे ज़िंदगी जा अमल बर्बाद करे छॾींदो। उन जी ज़िंदगी में जेके नेकियूं चङायूं कयईं न, उहे बर्बाद थी वेंदियूं। अल्लाह ताला कंहिंजा सवाब अजुर फुरींदो न आहे, कंहिंखे अजुर ॾेई ॾिना ॾाण वापसि न वठंदो आहे। पर टे ॻाल्हियूं अहिड़ियूं अथव, जेकॾहिं को माण्हू उन्हनि टिनि ॻाल्हियुनि मां कंहिं हिकिड़ी ॻाल्हि में मुब्तला थी वियो न, त उन जा अमल चट थी वेंदा, उन जूं इबादतूं बर्बाद थी वेंदियूं। हिकिड़ो अल्लाह सां शिरक कर, जे अल्लाह सां शिरक कयो न, उन जे सारी ज़िंदगी जा अमल इबादतूं
चट थी ऐं ॿियो बेअदबी अदब छॾे ॾिए अल्लाह जी ज़ात जो अदब न करे मदीने वारे साईं जो अदब न करे हुज़ूर जे सहाबनि जो अदब न करे अहल बैत अतहार जो अदब न करे इन बेअदब माण्हू जा अमल चट थी वेंदा हाँ अॼु हिकिड़ा माण्हू मदीने वारे साईं जे शान में अहिड़ा लफ़्ज़ नाशाइस्ता ॻाल्हियूं था कनि जेको ॿुध त लिंग ॾकी था वञनि हलिया छा ही मुस्लमान आहे जेको अहिड़ा लफ़्ज़ थो ॻाल्हाए हुज़ूर जे यारनि जे बारे में अबू बकर सिद्दीक़ सोनो जेको अॼु बि मदीने वारे साईं जे ठाकुर में गुंबद हदीस ॿुधायो सोने हबीब जी हदीस आहे तारीख़ बगदाद में आहे कंज़ुल उमाल में आहे हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु तआला अन्हु तो चवे त मदीने वारे साईं फरमाए त उरिज बिल समा फमा मररत बिसमाइन इल्ला वजदत इस्मी व अबू बकर सिद्दीक खल्फी मेराज वारी रात सतमी आसमान मां चित्ता बि गुज़रा पियो त मुंहिंजो नालो लिखियल मुंहिंजे नाले सां गॾु अबू बकर सिद्दीक पहिरें आसमान ॿियो आसमान टियों चोथों पंजो छहों सतई आसमान अर्श कुर्सी जिते लंघा पियो त मूं मुहम्मद जो नालो लिखियल आहे मुंहिंजे नाले सां गॾु अबू बकर सिद्दीक जो नालो अल्लाह त हुते नाला लिखाए छॾिया आहिनि तूं हिते नाला मेटाईंदे हुते तुंहिंजो पीउ बि पहुची कोन सघे ऐं ॿी रिवायत आहे मदीने वारे साईं फरमायो इमाम इब्न साकिर रिवायत आंदी आहे त हुब्बु अबी बकरिन व शुक्रुहु वाजिबुन अला उम्मती अबू बकर जी मोहब्बत ऐं अबू बकर जी शुक्रगुज़ारी मुंहिंजी उम्मत जे मथां फर्ज़ मुंहिंजी उम्मत ते फर्ज़ आहे मुंहिंजे अबू बकर सां मोहब्बत रखनि ऐं अबू बकर जो शुक्रियो अदा कनि अबू बकर तुंहिंजा एहसान हाणे अहिड़ी कुदसी ज़ातियूं अहिड़ा शान वारा अल्लाह जा प्यारा उन्हनि जे शान में जेको बेअदबी करे थो न इहो ख़ुदा जे टमर खे दावत थो ॾिए ख़ुदा जे कहर खे पंहिंजे लाइ हलाल करे छॾियो मुस्लमानो टियों कम जंहिंसां ज़िंदगी जा अमल बर्बाद थी वञनि था उहो आहे निमाज़ छॾे ॾियणु अल्लाह सां शिरक करणु बेअदबी करणु ऐं निमाज़ छॾे ॾियणु निमाज़ छॾण जे करे ज़िंदगी सॼी जा अमल चट थी वञनि ऐं وبرئت منه ذمة الله حتى يراجع لله عز وجل توبة जे जानी वाली नमाज छॾी इहो अल्लाह जे ज़िम्मे खां ॿाहिरि निकिरी वियो हाँ जे तौबा ताइब थी वरी मोटे वरी नमाज शुरू करे त अल्लाह ताला जे ज़िम्मे में दाख़िल थी सुभान अल्लाह साईं फरमाइनि था मन हाफ़िज़ अलैहा कानत लहू नूरन व बुरहान व नजातन यौमल क़ियामह जेको नमाज़ क़ाइम करे क़यामत जे ॾियारे नमाज़ उन जे चेहरे जो नूर हूंदी हथनि में चिठो जन्नत जो हूंदो नमाज़ दोज़ख खां छोटकारे जो सर्टिफिकेट हूंदो क़यामत जे ॾियारे में इन माण्हू जे हथ में चिठो हूंदो जन्नत जो जेको दुनिया में नमाज़ पंहिंजो वमन लम युहाफ़िज़ अलैहा जेको नमाज़ ते मुहाफ़िज़त नथो करे पाबंदी नथो करे कॾहिं पढ़ी करे छॾे ॾिनई साईं फरमाइनि था लम यकून लहू नूरुन वला बुरहान वला निजातन क़यामत जे ॾियारे न उन जे मुंहं में नूर हूंदो न उन जे लाइ
जन्नत जो सर्टिफिकेट हूंदो न उन जे लाइ दोज़ख खां छुटकारो हूंदो वकान यौमल क़यामत में कारून व फिरऔन व हामान व उबई इब्न खल्फ क़यामत जे ॾियारे कारून हामान फिरऔन उबई इब्न खल्फ जहिड़नि कटनि काफ़रनि सां गॾु इहो जहन्नम में पियो वेंदो निमाज़ी नूह मुहम्मद सां गॾिजी जन्नत में फिरौन ऐं हामान सां गॾु जहन्नम ते वञण इहो भलो या मदीने वारे साईं तव्हांखे कहिड़ी संगत वणंदी अल्लाह करीम जल शाह असां सभिनी खे पक्को सचो नमाज़ी बनाए नमाज़ सां मोहब्बत नसीब करे ऐं नमाज़ जमात सां पढ़ण जी तौफ़ीक़ अता फरमाए बारक अल्लाहु ली व लकुम फिल क़ुरआनिल अज़ीम नफ़री व इय्याकुम बिमा फ़ीहि मिनल आयात व ज़िक्रिल हकीम अक़ूलु क़ौली हाज़ा अस्तग़फ़िरुल्लाहल अज़ीम ली व लकुम व लिसाइरिल मुस्लिमीन फस्तग़फ़िरूहु इन्नहु हुवल गफ़ूरुर रहीम। Funny.